नाज़रीन, दादू में भान सैदाबाद के मुख्तलिफ शाखन में पानी की खोट खिलाफ आबादकारन एहतजाज किया है। ॾिसूं था नवीद कुरैशी जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, हे भान सैदाबाद या उनके आस पास जो इलाइक़ा उते शाखूं आहिनि, दाइम शाख है या ॿियूं केतिरियूं शाखूं आहिनि इलाइक़े में, उन पानी सख़्त खोट खिलाफ़ ॻोठाइण जो एहतिजाजी मुज़ाहिरो आहे। इरीगेशन ऑफिस जे आॾो धरणो आयो आहे। अचो हिननि खां पुछा कयूं, हे छा था चवनि। अॼु इरीगेशन ऑफिस जे आॾो दादू जो एहतजाज आहे। भान डिवीज़न जा आबादगार सरापा एहतजाज आहिनि ऐं सिंध जे वॾे वज़ीर जे ॻोठ जा वार्ड जा आबादगार पाणीअ जे लाइ परेशान आहिनि। पाणी नाहे, हिननि जूं ज़मीनूं बंजर आहिनि। 6 महीननि खां वठी हिते जेको ज़मीनूं बंजर थी चुकियूं आहिनि। एरीगेशन जो एसी जेको करप्ट आहे ऐं पाणी चोरी कराए थो। ही आबादगारनि जो जाइज़ मुतालबो आहे। असां सब डिवीज़न भान जा सब खातेदार आहियूं ऐं जेको सो असां दल शाख जा के मुख़्तलिफ़ शाखुनि जा दाई माइनर जा सभिनी भान सब आबादगार पाणीअ जे एहतजाज जे परमन सराबिता जा एसी सां तमामु बदसलूकीअ जे वारो कयो आहे। असांखे 4 महीननि खां बल्कि 6 महीने के विच ते असांजे सब डिवीज़न में पानी आबादी त असां असुरु कयोसीं पीअण जे पाणीअ लाइ असांजे इलाइक़नि में नाहे। एक तो असां वटि पानी कोने को ॿियो त जेके बि ॿ टुकड़ा आबाद थिया आहिनि माकड़ खाई विया। बाक़ी जेको टुकड़ा बचा आहिनि या मिर्चनि जा 2 ॿार आबाद था कयूं, उन में जेके बि राशि ऑफिसर आहिनि उहे असां भान डिवीज़न सां ज़ुल्म कयो वेठा आहिनि ऐं पाणी मथे खपाए वेठा आहिनि। असांखे आसरा ऐं दिलासा ॾियो वेठा आहिनि त तव्हांखे पाणी ॾींदासीं। असां अॼु बि CM खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे पंहिंजे तक जे माण्हुनि खे सब डिवीज़न भान खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे, असांखे पाणी ॾिनो वञे त असां साईं जा बि शुक्रगुज़ार आहियूं। असुल असां शाह जे पासे जा वेठा आहियूं। साईं जूं ज़मीनूं पाइनि उहे मंजूर आहिनि। चौथों 5 साल आहे जेके बि मुल्क वारा आहिनि पाणी कोन्हे। असुल पहिरें एसी जेको आहे 10 साल आहे उनखे ए राशि ऑफिसर आहे जेसी ते एसी अजनेर भुट्टो वाला छा नालो अथसि इहो जेसी नल सादिक भुट्टो जेसी न विझंदो तेसी पाणी असांखे भान में कोन मिलंदो। साईं जे तक जा न, साईं जे ॻोठ जा हे जेके दल पंवर ओराल जेके बि राधण आहिनि इहे साईं जे ॻोठ जा आया आहियूं। इहे असां अॼु पाणीअ जे आया आहियूं। दादू आया आहियूं, एसी दादू साजिद भुट्टो जे ऑफिस आया आहियूं, पर अॼु एसी नज़र नथो अचे। अञा ताणी तक़रीबन असांखे मुसलसल 3 कलाक थिया आहिनि, पर उहो अचे पियो असांजे कुझु पैसा वठो, कुझु बि न, धरणा ख़तमु कयो। पर असां हिते मरण घड़ी ताणी धरणो हणंदा।